बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकु देगिड़ीअ में असां पाणी विझी उनखे गरम करण लाइ ढके रखंदासूं। हीअ असांखे 3 वेले जो पिस मिलियो आहे खड़ु। उन में खंडु विझी ऐं 2 टे फोटा कुटे उन्हनि जूं खलूं कढी उन्हनि जी कण कुटे चूरो इन में मिलाईंदासूं ऐं चङी तरह पिस मतिलबु खड़ खे असां मिलाईंदासूं त जीअं खंडु इन में चङी तरह ॻरी वञे। पोइ इहो पिस असां हिकु थाल में लाहींदासूं ऐं इहो थाल असां जेको पाणी रखियो हो गरम करण लाइ उन जे मथां रखंदासूं। पोइ असां इन जे मथां विझंदासूं पिस्ता बादाम मतिलबु जेको बि ड्राई फ्रूट हुजे उहो। पोइ हिन खे ढके तेज़ बाहि ते असां 20 खां 25 मिंट पचण लाइ छॾे ॾींदासूं। विच विच में चेक कंदासूं। अगरि हीउ पिस ठही वियो आहे, असांजी आङुर ते लॻे थो ऐं चंबड़े थो, घाटो थी वियो आहे त मतिलबु तयारु आहे। जे न त अञा कुझु वधीक पचाईंदासूं। जॾहिं हीअ पिस पची वञे पोइ हिन खे लाहे थधो करे असां फ्रीज़र में रखंदासूं ॼमण लाइ। पोइ जॾहिं फ्रीज़र में इहो थधो थी ॼमी वञे हिन खे कढी असां कतरा करे वटड़नि में रखंदासूं। तयारु आहे असांजो मज़ेदार कुल्फ़ो। मूं कोशिशि कई हुई पिस ठाहिण जी मगर न ठही, पर मुंहिंजी महिनत ज़ाया न थी। उनखां वधीक टेस्टी ऐं मज़ेदार कुल्फ़ो मूंखे मिली वियो जेको मुंहिंजे ॿारनि खे पिस खां वधीक पसंदि आयो। मतिलबु अव्हांजी महिनत कॾहिं बि अलाह ताला ज़ाया न कंदो आहे। अगरि उहा न त उन जे बजाए का वधीक सुठी शइ असांखे ॾेई छॾींदो आहे। मज़ेदार ज़बरदस्त VIP कुल्फ़ो एकदम ॿाहिरियां खां वधीक ऐं पिस खां 100 गुना वधीक बहितर। फॉलो करे छॾिजो मज़ेदार कुल्फ़े लाइ।